ठीक है यार। अचर क्या लसा को क्या लसा अजुआरा संपरिया दा तनी तुंहिंजी दुआ खपे खानू, बाक़ी अजू वारनि में एतिरो दम ई कोन्हे। ॾाढो ज़ोरावर आहीं, इतफ़ाक़ पुछी कोन्हे दुआ अचर। जेकॾहिं न कुतो चक पायो पोइ अचे वेंदासीं रुगो पलांद वठण में, ॿियो त ख़ैर आहे न। दुआ कुर्ब खानू, तुहारो छोरो कावड़ियो थो वते, विढ़ंदो छा? छोरा चाचा क्या तुरनो थी? चाचा खुश आई? खानू, तुहारो छोरो हाणे जवान थी वियो आहे। जे जेल में वेह न त पोयां घर जो फिक्र न थींदी। कर ख़बर कीअं अचण थियो अथई? खानू, मूसा खान में कमु आहे। ख़ैर जो पुछा कयूंसि त अदा वारनि जो छा कई? यार मूंखे पाण अॼु मुलाक़ात ते वञिणो पर न वञी सघियुसि। अलाह ख़ैर कंदो, सुभाणे ख़ैरनि सां मिलींदोमांसि। हल भला रेस सां मिली अचूं। पुट बकरियुनि जो ख़्यालु कजांइ, तारियूं खाई हिते ई वेही रहंदियूं। मां मोटी थो अचां। जी बाबा। अचर रेस शहर न निकिरी वियो हुजे। खानू, मोटी ईंदो राति, उते रही त कोन पवंदो। अचर रेस आहिनि, अचनि त पंहिंजी मर्ज़ी जा, न अचनि त मर्ज़ी आहे मालिक। असां उन्हनि खे छा था करे सघूं? खैर पाए तेरा गल्ला धकई दवा। कमदार हां आचार खान गोठ वियो आहे, अचे त पोइ झलियोसि महिमानी। हां वाह वाह। अरे पर होशियारी सां काबू कजोसि, नज़र सां गॾु ॾिसी वेंदे ही भॼी वेंदो, तितरा को फुल करे भॼी वेंदो आहे। घबराए न कमदार, हथ न ईंदो काॾे वेंदो, नेठि त मोटी ईंदो न गोठ। हां देख रोज़ जैसी न मोटे, पर ॿुधो चार ॼणा आहिनि, एॾो त कुटिजोसि त गुबाहो भञी छॾिजोसि, भले वेठो घर में रेड़ी पाए न सॼी ज़िंदगी। चङो कमदार, हाणे मोकिलाणी न आहे। मेरा पार मेरा पार। वाह रे अजू मजू आहे, अॼु तक तव्हांजी मुड़िस वियो ॾिसां। हां ॾिसां शाम मन केरु आहे विझो जणी। हल रे कमदार, तुंहिंजो छा मरनि जीअनि, हल बाबा वञ तूं पंहिंजे कम सां लॻ। हा छोरा ये तारी तोला थियो न बाबा लावियो आहे। पिणे लाया ये पिणे वाला पके नाला साजा कदी बकिरियो हाणे ने जूता न कढंदुसि। छो न कढंदे? अरे तू जानो कमदार के जवाब तो दी, तुझे मजा ला कल हो को बाहर नो हिंदलो आ फिर सवा को जवाब तो क्या तो दे। अरे कद अजो अल्ले ए कर अल्ले अल्ले चुके
वञी पिणे खे सलाह वञे चाचा त मूंखे जेको कमदार चालू सभु फड़ाया आहिनि हल रे हल सिर के तो कावड़ में ॾिससि अञा त हेॾिड़ो हुई जे पिणे अगरि वॾो थींदे त तूं पिणे खां वधीक हरामी थींदे हल अञ रे हिन पीउ पुटनि मारिजी आहियूं तूं छा थो सम्झे आचर त मां माठ करे वेहंदुसि रेस ॿुधण में आयो आहे त पुलिस अदा वारनि सां ॾाढो विढ़ी आहे। महलूं मुड़सनि ते ईंदियूं आहिनि आचर ख़बर आहे न ॾींहं ॿिनि में मां ॿिन्ही ज़मानत कराए वठंदुसि। रेस मुंहिंजे यारनि जी परत हुजे खानो ही तुंहिंजा यार आहिनि पर ही भाउर मुंहिंजी सॼी बाहि आहिनि मां हिननि खां सवाइ अधूरो आहियां। तूं छा थो सम्झे मां हिननि खे अकेलो मुसीबत में छॾे घर में वेही रहंदुसि। महिरबानी रेस इहे बि तव्हांजा अहसान। हलो अचर पोइ रेस असांखे इजाज़त। ईअं वरी कीअं वेंदव मानी खाई पोइ वञिजो। हिजाब न आहे रेस फुल लॻा पिया। बेफ़िक्र थी वञ आचर ॾींहं ॿिनि में मीर ऐं नबन ॿाहिरि हूंदा। मां कोशिश में आहियां वकील सां बि ॻाल्हाए छॾियो आहे हिन हाज़िरी ते न त ॿी हाज़िरी ते ज़मानत कराए वठंदुसि। रेस दुआ जी हमराही। चङो पोइ अलाह हुनखे बार सभु सणा ई रेस बेड़ा ई पा। हा मीर सलाम ॾींदो। वालेकुम सलाम वालेकुम सलाम। चङो यारो यारी घबराए न दोस्त तोखे चयम न असीं यारनि जा यार आहियूं तोखे अकेलो कोन छॾींदुसि। बस यार तुंहिंजी मर्ज़ी बाक़ी असां बि मौत क़बूल कंदासीं पोइ ते न हटंदासीं। मूंखे बि तो जहिड़नि दोस्तनि जी घुर्ज हूंदी आहे जेके यारनि जे मथां सिर कुर्बान करण वारा मजबूत आहिनि। असांखे बि उन्हनि मां ई पाईंदे दोस्त। त पोइ तो मथां बि सिर कुर्बान आहे। दोस्त त दोस्त पर दुश्मन जे दर तां पीतल पाणीअ जे वटे जो बि ही मीर क़दुरु कंदो आहे। जाते दोस्त मुंहिंजे लाइ पघर वाहींदा आहिनि मां उन्हनि मथां रत कुर्बान करे छॾींदो आहियां। छा रत कुर्बान करे छॾींदो आहियां। तो तां मुंहिंजो सिर कुर्बान आहे ऐं अधु राति जो बि हकल कंदे न त मीर खे पाण वटि ॾिसंदे इहो मुंहिंजो तोसां मुड़साणो वाइदो आहे। छा मुड़साणो वाइदो आहे मुड़साणो वाइदो। अरे छोरा वॾो को निभागो तोखे अचूं बकरियूं जल जाए। बाबा कमदार बकरी तड़े ॾिनो ऐं मूंखे मारतई। कमदार जी हा मजाल जो खानो जूं बकरियूं तड़े ऐं हुनजे छोकिरे ते हथु खणे। तूं हल हल तूं होश कर खानू होश कर। कमदार भगो कोन थो वञे। पहिरियां अदा वारनि खे ॿाहिरि निकिरण ॾे पोइ कमदार खे बि ॾिसी वठंदासीं। शाबाश दई यार मुंहिंजो छोरो पादर खाई अचे ऐं मां वेही इंतज़ार कयां। मां ईअं किथे थो चवां त कमदार खे छॾे ॾींदासीं पर जे हींअर को फॾो कंदासीं न त तूं ऐं मां बि जेल हलिया हलंदासीं। पोयां घर ख़ाली थी वेंदा पोइ मोर ठहंदासीं। कुझु बि थी पए अचर मां कमदार खे न छॾींदुसि। तूं हलण नथो चाहीं त न हल बाक़ी मूंखे न रोक। जे नथो मुड़ी त पोइ हल
जेको थियो ॾिठो वेंदो। कमदार घणनि ॾींहंनि खां खोसंदो पियो अचे, घणी माठ कयमि, पर न ॿेली हू हाणे गाटे में अची पियो आहे। जेसि ताईं कमदार खे साटो न ईंदो हू न मुड़ंदो। त पोइ हली था कमदार खे अॼु ई साटो ॾियूंसि। हल। ख़बर आहे खाटी तव्हांजी ॻाल्हि ख़तम थी आहे छा? हाणे देर न आहे कमदार, रुगो पासा वठी वठो। जल्दी जान छॾायो यार, पाणी बि छॾणो अथव छा न? कमदार असांजो वारो शाम जो आहे। ठीकु आहे, तव्हां जान त छॾायो वठो, पोइ शाम जो बि ॾिसां थो आऊं। कमदार पाणी घटि आहे, नंबर कोन भरबो। मथां कंहिंजो वारो आहे? कमदार अॼु वारनि जो आहे। अॼु वारनि खे चई छॾींदुसि, तव्हां पंहिंजो सॼो नंबर भराए पोइ अॼु वारनि खे पाणी ॾिजो। ठीकु आहे? मुर्सी कयो बाबा, देर न कयो यार। शुरू कयो हलां थो। लॻे थो कमदार ॻोठ निकिरी वियो हूंदो। न चरन, इहो कमदार जेसि ताईं सॼो मुल्क न घुमंदो न ॻोठ न वेंदो। निर्जो असली। पोइ हलूंसि बोरिंग वारे नंबर ते, मतां उते हुजे। हलणो आहे, छॾणो न आहे। पुत्र जल्दी बकरियूं काया है। अम्मा कमदार मारियो आहे ऐं चए पियो त ॿेर हेॾे बकरियूं न काए अचो। ॿियो मुल्क खुटो न आहे, हरू-भरू ओॾां वञण जो कहिड़ो लाचार आहे? ओॾां त बाबा बकरियूं काए वियो। ऐं पिणे वरी काॾे वियो? बाबा ऐं चाचा आचार्य कमदार सां विढ़ण विया आहिनि। छोरा तूं उन्हनि सां ॻाल्हि कई छा? हा अम्मा। अड़े वरी कहिड़ो लाचार हुई जो पिणे खे धार ॾिनई? अॻे ई झेड़े खां वतो तो सिकंदो कोई मिले त झड़ो क्या? भली कमदार खे पादर लॻनि। कमदार खे पादर हणंदा न त पिणे बि त सुखियो कोन वेही सघंदो, ॿुधाए छॾिया। ओ अम्मा बाबा खे कुझु न करे सघंदा। ओ निभागा समझी छो नथो? कमदार खे ॿ लठियूं हणी ईंदो त पुलिस अची दर ते बीहंदी। बाबा शितो आहे शितो, पुलिस सां भॼी वेंदो आहे। कारो आ मूं तुझो त तुझे बीह त काॾे वेंदे तूं? हा काॾे वेंदे? बीह हा पी पुट नची मथो ख़राब कयो आहे। चोरनि धाड़नि खां सवाइ कुझु सुझे ई नथो। नकी कमकार करण दन छा चङी अची हणी आहे मां हिननि मां। वञो रे, हिन जो त मुंहिंजे थाल न का भई ॼाण। हे मारींदा छा मूंखे?
भज रे कमदार भज न अज तू वे मरी भज बता एला अब तो सही मां तो जोई बस करो बता दो करो बस कर कर तो बता आचार 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 का सबसे बाहर आ जा तको ना जो ना कर बताओ मुझे बस कर अजरे जोरा राजन अचानक देन जिंदगी नई जिंदगी दुनिया मालिक नई जिंदगी ये तो मारे छड़ी ना दाल बे अरे अजू बजू अज तो भरवारो कजो को अज तो नेता जो अज तो नेता जो के जाम निकली वाला मीर खान किथे हेणी तो न बोली थई रहे जो केड़े किताब में लिखियल आ मीर ऐं हेणी बोली मीर खान मां कोशिश में आया इंशाल्लाह तहांजी जल्द जमानत कराए वठंदुसि रहे का ॻाल्हि न आहे ही जेल असांजो ॿियो घर आ हिते आहियूं त छा होॾां आहियूं त छा मीर खान जेकॾहिं कंहिं शइ जी ज़रूरत हुजे त ॻाल्हि कर रस कंहिं शइ जी बि ज़रूरत न आहे बसि पोयां जी भारत अथई अदा आचर अकेलो आहे हुनजो मिड़ई पियो ख़्यालु कजांइ खानू सां गॾु आचर बि राजन खे डांडा ॾींदो अथई मीर खान मिलई त सम्झाए छॾिजांसि चइजांइसि त कुझु वक़्तु थधो गुज़ारे जेसिताईं असां ॿाहिरि अचूं मीर खान सुभाणे तहांजी हाज़िरी आहे कोशिश कंदुसि त सुभाणे ई तहांजी ज़मानत कराए वठां वैसे तो ते मयार न आहे कोशिश त करी पियो वधीक असांजो नसीब मीर खान वकील सां ॻाल्हाए छॾियो आहे घणो करे सुभाणे ई तहांजी ज़मानत थी वेंदी हाणे मोकिलणी कान्हे चङो पोइ मोकिलणी कान्हे यार यार खानू ऐं आचर हद खां वधी विया आहिनि हिननि जा पर कटणा पवंदा ओ बाबो खुदा जो वास्ते कुछ बिलो करी न बिलो अज तो सिर ते विञायो मुंहिंजो पर अॼु मजे चवजो रसी आ न त मोह सम्झी आ मूंखे पर साईं असांखे दुख त सिर्फ़ इन ॻाल्हि जो आहे त आचार बची कीअं वियो रोज़ रोज़ क़िस्मत आचार जो साथ कोन ॾींदी जेसि ताईं आचार खे अस्पताल भेरो न कंदासीं न तेसि ताईं तव्हां सुख तां कोन वेंदा अस्पताल भेड़ो छाजे लाइ कयोसि क़ब्र हवाले पोइ जेको थियो मां वेठो आहियां पोइ त असांजो इरादो इहो आहे त टंगू बाहूं भञी अधमो कयूंसि अजो अधमो लाग त खतरनाक हूंदो अथई असल सिरी कुचले छॾीसि
किथे खून महांगो न पइजी वञे। आचर जो खून महांगो पवंदो बाक़ी मां छाजे लाइ वेठो आहियां जे आईंदो मिली वञेव न त सिधो आणजोसि। मोतार आचर खे मारण मसलो न आहे। असां मिसकिन माण्हू पुलिस में अड़जी वेंदासीं, घर असांजा वीरान थी वेंदा। मजू घर जो फिक्र न कर, मां तव्हांखे ॾुखे वक़्त में कोन छॾींदुसि। बाबा जेकॾहिं पुलिस जो ज़िम्मो तव्हां खणो था न त आचर खे लेटाइण में असां देरि ई न कयूं। जे पुलिस तव्हांखे ॿधी वई न त ज़मानत मां कराईंदुसि, हिन जो खुटको न कयो तव्हां। ठीकु आहे मोतार, अदावरीअ खे अस्पताल में अचण ॾे, बाक़ी आचर जो बिलो तव्हांखे असां करे था ॾेखारियूं। अचो था। मुतारा ने कुत्ते भी सहा न मारिया। विढ़ंदा कमदार विढ़ंदा, चोट ते विढ़ंदा, पर थोरो माहौल त गरम थियण ॾे न। मुतारा आचर अकेलो आ तभी लवाइन पिया, जब मीर ॿाहिरि निकिरी आयो तो उन्हें पाछुले खां बि छिड़कंदा बाबा।